नाज़िन एकता ईद वेठो ईंदे ई सिंध जे ओताकुनि जूं रौनकूं बि मोटी आयूं आहिनि। पीर वसण में मज कचहरी कोठाई वई, जंहिंमें न रुगो फनकारनि पर वॾे अंग में ॻोठाणनि पिणु शिरकत कई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे फयाज़ अली सरदारी। इन वक्त असां पीर वसण भरिसां ॻोठ आला ॾिनो आमूर में मौजूद आहियूं, जिथे केटीएन ऐं कावश ग्रुप पारां ऐलानियल एकता जो ॾियारो इल्म पिरायो सिंध सवारियो सिरे हेठि मच कचहरी जी तकरीब रखी वई आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। हर उहा क़ौम जेका पंहिंजे इल्म सकाफ़त ऐं ॿोलीअ खे पुठी ॾींदी आहे उहा तबाह बर्बाद थी वेंदी आहे। ऐं ही असां सबूत था ॾियूं त असां ज़िंदा क़ौम आहियूं। असां लखे साल हिन धरतीअ जा वारस क़ौम आहियूं। जीअं हीअ काइनात जुड़ी आहे ईअं हीअ सिंध धरती जुड़ी आहे। असांजी जेका सकाफ़त आहे ऐं एकता आहे असां उहा तमामु जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। मच कचहरी रखी वई आहे, हिन में काफ़ी नौजवान नंढड़ा ॿार ऐं इलाइक़े वासी जी शिरकत थी आहे ऐं अहिड़ा मेला थींदा रहंदा। इल्म पिरायो सिंध संवारियो, जेकॾहिं इल्म पिराईंदासीं त सिंध संवार बि। ऐं असीं नौजवाननि ताईं मैसेज ॾियूं था त इल्म पिरायो। इहा साईं जीअं त असांजी सकाफ़त जो ॾियारो आहे, दिलि ॾाढी ख़ुशि थी त इहे जीअं असांजे वॾनि जी रवायतूं हूंदियूं, पुराणी सकाफ़त हूंदी त मचनि ते वेही सभु दोस्त पाण में कचहरी कंदा। अॼु उअं ई सभु पंहिंजा सिंधी दोस्त पाड़े ओड़िया ॿाहिरि सभु असां वेठा आहियूं। हीउ जेको एकता जो ॾींहुं असां हर साल ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं, इहो न सिर्फ़ यादगिरी जो ॾींहुं आहे बल्कि असांजे उन अज़मत जो बि ॾींहुं आहे जेको असीं हर साल हिन ॾींहं ते कंदा आहियूं त असांजी सकाफ़त, असांजी तहज़ीब, असांजो तमदन जेको आहे उहो हज़ार साल पुराणो ऐं असांजो विरसो आहे। ऐं सुगड़नि जूं कचहरियूं या जेके असांजा मुशाइरा या महफ़िल मौसीक़ी जा जेके मांडराण मचनि था, इहो इन ॻाल्हि जो सबूत आहिनि त असां ज़िंदा क़ौम आहियूं ऐं ज़िंदा क़ौम हमेशह पंहिंजी तहज़ीब ऐं तमदन खे विसारींदी कोन्हे का, उनखे यादि हूंदो आहे। हिननि जो चवणु आहे त असां 5 डिसंबर एकता जो ॾियारो ईद जीअं मल्हाईंदासीं ऐं सॼे मुल्क खे ॿुधाईंदासीं त सिंध हिकु अमन जी जाइ आहे। कैमरामैन अली अकबर सां फयाज़ अली ज़रदारी, KTN न्यूज़, पीर वसण।